अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजा किचन। फ्रेंड्स, महाराजा किचन में अॼु तव्हां जे लाइ ठाहे रहिया आहियूं मज़ेदार चिकन पुलाव जी रेसिपी। चिकन पुलाव ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि आहे चिकन 1 किलो, थूम अदरक जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून, लीम जो रस विझूं था 1 टेबल स्पून, हेड विझूं था 1/2 टीस्पून, लूण आहे 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकल धाणनि जो पाउडर आहे 1/2 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टेबल स्पून, जायफल ऐं जावित्री जो पाउडर आहे 1/4 टीस्पून, ॾही विझूं था 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे हाणे असां चिकन खे तक़रीबन अध कलाक जे लाइ मैरिनेट करे रखंदासीं। हाणे हिकु पैन में ऑयल विझूं था 3/4 कप ऐं 2 अदद विचोली साइज़ जा कटियल बसर विझूं था ऐं बसर खे तक़रीबन लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, बसर लाइट गोल्डन थी चुको आहे। हाणे विझूं था दालचीनी जूं 2 अदद स्टिक्स, वॾा फोटा 2 अदद, कमाल पट जा पत्ता आहिनि 2 अदद, नंढा फोटा विझूं था 4 अदद, लौंग विझूं था 8 खां 10 अदद, जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था थूम जो पेस्ट 1 टीस्पून, अदरक जो पेस्ट 1 टीस्पून, चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझूं था 2 खां 3 अदद विचोली साइज़ जा कटियल टमाटा विझी मिक्स कंदासीं ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। टमाटा नरम थी चुका आहिनि त हाणे चङी तरह सां मैश कयूं था ऐं हाणे विझूं था मैरिनेट थियल चिकन विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाईंदासीं। 5 मिनट्स ताईं ढक ॾेई करे चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे मिक्स कयूं था ऐं 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे भुञंदासीं। 10 मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था टुकल फूदने जा पत्ता 2 टेबल स्पून ऐं मिक्स कयूं था। 1/2 कप कटियल सावा धाणा विझूं था ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था लूण 1 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकल धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून ऐं हाणे 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चिकन खे पचायो आहे ऐं हाणे विझूं था सुकल आलू बुखारा 6 खां 8 अदद ऐं 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायूं था। ऐं हाणे असां विझूं था चांवर 3 कप्स। चांवरनि खे असां पहिरियों खां पिसाए रखियो हुयो ऐं चांवरनि सां गॾु ई असां विझूं था पाणी 6.5 कप्स। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे विझूं था सावा मिर्च 5 खां 6 अदद ऐं ढक ॾेई करे उॿारींदासीं। चांवरनि में जीअं उॿार अचणु लॻो आहे त हाणे असां ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं
लूणु विझूं था 1 टेबल स्पून। ऐं हाणे चांवरनि जो पाणी खुश्क थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चांवरनि जो पाणी खुश्क थी चुको आहे। हाणे असां ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे चांवरनि खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां चांवरनि खे तक़रीबन 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ते रखियो हुयो ऐं असांजी मज़ेदार चिकन पुलाव हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।